बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद, हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 54 क़िस्तूं तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। उन सिलसिले जी अॼु 55वीं क़िस्त तव्हांजे रूबरू। उमेद इहा त ज़रूरु पसंदि ईंदी, इंजॉय कंदा। दोस्तों, कल्ह की क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हू जेका ईसाई औरत हुई जंहिं मकर करे बादशाह खे उमर बिन नैमान खे बि ज़हर ॾेई मारियो हो, उहा वरी हाणे पलांद करण आई। छो जो जॾहिं ईसाइनि जो लश्कर मुस्लमाननि खां हार खाई वियो त हिन चयो त जंग में मुस्लमाननि खां तव्हां न खटींदव, बाक़ी मां पंहिंजी चाल कंदसि जंहिंमें इहो पलांद कंदसि इन शिकस्त जो। अहिड़े हिकिड़े अलाह वारे बाने जो रूप करे हिननि वटि पहुती। कल्ह को किसो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। जिन दोस्तनि न ॿुधो आहे त पहिरियों उहो ॿुधनि। जो हुनजे मकर जी चाल में बादशाह ज़ुल्मकान, शहज़ादो शरकान, वज़ीर, अमीर, ॿिया सभु हिन जे मकर में अची विया। एॾो हिनखे ढंग हुयो जो सभु हिनखे अलाह जो पोतल बानो पिया सम्झनि, अलाह वारो पिया सम्झनि, दुनिया खां बाग़ी थियनि। हाणे हिननि पाण में सलाह कई, शहज़ादे ऐं बादशाह ऐं वज़ीर, त सुभाणे कस्तंतीनिया हलंदासीं जिहाद करणु। तंहिं लाइ छो न अॼु राति ते हली हिन खां अलाह वारे खां पंहिंजी फ़तह लाइ दुआ घुराई। वज़ीर जेको हुयो, उन वज़ीर चयनि त मूंखे बि इन सां मिलायो, जंहिंजी तव्हां एॾी ॻाल्हि था कयो, मूंखे बि तव्हां इन सां मिलायो। मुंहिंजी बि दिलि थी चए त मां इन खे ॾिसां, मां पंहिंजे लाइ दुआ घुरायांसि त जिहाद ते था हलूं, भला को शहादत जो मौत मिले, या फ़तह थिए या शहादत जो मौत मिले। राति थी, हिन खे अलॻि तंबू हणाए ॾिनो। राति थी, ही विया हुन जे तंबूअ में। हे जो वञनि ॾिसनि त निमाज़ पइजी पढ़े, मर्द जे रूप में ई निमाज़ पइजी पढ़े। ए चुप करे इन जे वेझो आया। बादशाह ऐं शरकान त हिन खे ॾिठो हो ॾींहं राति निमाज़ पढ़ंदे, सॼो ॾींहुं रोज़ो रखंदे। त माना हिन जे हाल ते ॼण हुननि खे पियो थिए त केॾो पंहिंजी जान खे तस्या पियो थो ॾिए। अलाह वारो कहिड़ा हिन गुनाह कया आहिनि, एॾो तस्या पियो थो पाण खे ॾिए, एॾी पंहिंजे जान खे तकलीफ़ूं पियो थो ॾिए। हिननि खे ॼण रहम पियो आयो। पर हे जो आया पाण में सुस फुस कनि पिया, पर हो पंहिंजे निमाज़ में हिननि ॾे ख़्यालु ई न कयो। हे इंतज़ार में वेठा हुजनि, तव्हां त पे हुन निमाज़ पढ़ी आधी राति थी वई, हे बि वञनि कोन पिया, ख़बर आहिनि त हे निमाज़ ईअं पढ़ंदो आहे। आधी राति थी, हिन सलाम फेरे ऐं निमाज़ पूरी कई। हिननि ॾे ॾिसी हिननि खे सलाम कई। सलाम करे हिननि खां पुछईं त तव्हां कीअं आया हो? हिननि चयसि असां हे शाम खां वठी तो वटि बीठा आहियूं त तोखे असांजी ख़बर न पई आहे। शाम खां वठी हिन महिल आधी राति थी आहे, तोखे असांजी ख़बर न पई आहे त को असां हिते बीठा आहियूं। हुन चवनि त जेको माण्हू रब जे साम्हूं बीहंदो आहे न, उहो ईअं सम्झो त ॼण रब सां हुनजो कलाम हूंदो आहे। उहो न कंहिंजो आवाज़ु ॿुधंदो आहे, न कंहिंखे ॾिसंदो आहे। हिननि चयसि तूं पाण खे एॾा तस्या छो थो ॾिए, एॾी तकलीफ़ इन जान जो बि आहे। दीन में ईअं त कोन्हे त पाण खे एॾियूं तकलीफ़ूं ॾिजनि, अलाह जा फ़र्ज़ बि पूरा करणा आहिनि, पर दुनियादारी बि आहे। तूं एॾो पाण खे तकलीफ़ूं छो थो ॾिए? असांखे ॿुधाए भला त तूं छाजे करे
ही सॼी दुनिया खां मतिलबु ॼण कटिजी वियो आहे ऐं अलाह सां तो लऊं लॻाई आहे। असांखे भला ॿुधाईंदे, इहो बि ॿुधाए। ऐं असां इन जे लाइ आया आहियूं त असांजे लाइ दुआ घुर त असां सुभाणे कस्तनतिनिया वेंदासीं त उते फतेह थिए असांखे। हिन चवनि था हाणे तूं बादशाह खे ॾिसी चईं त तूं जेकॾहिं बादशाह न हुजी हा न त मां तव्हांखे पंहिंजो इहा अहवालु न ॿुधायां, छो जो मां कंहिंसां बि इहा ॻाल्हि न कई आहे। पर बादशाह मां ईअं सम्झो बादशाह जो अमर बि मञिणो आहे। मां ख़ुदा खां सवाइ कंहिंसां शिकायत न कंदो आहियां। हाणे जे मुंहिंजो किसो तव्हां ॿुधण था चाहियो त ॿुधो त मां इहे पाण खे तकलीफ़ूं छो थो ॾियां। चई त मां पंहिंजे जवानीअ में इहा ई साॻी किरत हूंदी, वक़्त जा बुज़ुर्ग वलीअ उन्हनि सां गॾु मुंहिंजो रहणु हूंदो हो, उन्हनि सां गॾु उथणु वेहणु उन्हनि सां गॾु मुंहिंजो रहणु हूंदो हो। हीअ जेको हिन महिल तस्या थो ॾियां पाण खे, इहे तस्या न हूंदा पर मतिलबु अलाह जी इबादत ऐं उन्हनि जी सोबत। चई हिकिड़ी राति छा थियो, ईअं मां उथियुसि, ॿाहिरि निकितुसि, हलंदो अचां समुंड हुजे साम्हूं। मां ईअं समुंड जे पाणी ते हलणु लॻुसि। मां समुंड जे पाणीअ ते जीअं ज़मीन ते हलिबो आहे, मां ईअं समुंड जे पाणीअ ते हलां पियो, ॾिसां पियो। ईअं ओचितो मुंहिंजे दिलि में तकबर अची वियो। मां पंहिंजे दिलि में चयो त केरु हूंदो जेको मूं वांगुरु ईअं पाणीअ ते हले। मां अलाह जूं हेॾियूं इबादतूं कयूं आहिनि, तॾहिं अलाह साईं मूंखे हेॾो रुतबो था कयो आहे जो मां अॼु समुंड ते थो हलां, पाणीअ ते थो हलां। मुंहिंजे दिलि में थोरो ॼण तकबर अची। ख़ुदा खे इहा ॻाल्हि न वणी, ख़ुदा खे इहा ॻाल्हि न वणी। मुंहिंजे दिलि चयो त सफ़र कयां। हाणे ख़ुदा मूंखे सज़ा ॾियणु पियो चाहे पंहिंजे तकबर जी। मुंहिंजे दिलि में ख़्यालु थियो त सफ़र कयां दुनिया जो। मां रूम मुल्क हलियो वियुसि। 1 साल पूरो मां सफ़र कयो, 1 साल पूरो मां सफ़र कयो। तव्हां त अहिड़ी का जाइ मां न छॾी जिथे मां अलाह जी इबादत न कई। जिथे वञा पियो अलाह जी इबादत। जॾहिं मां उते पहुतुसि, जबल हुजे, मां जबल ते चढ़ियुसि। जबल ते जो चढ़ियुसि, थोरो अॻिते वञा, उते हिकिड़ी ईअं दरगाह हुई, खानका हुई। उन खानकाह में हिकिड़ो रहे पियो ईसाई राहिब पादरी रहे पियो। उन जो मूंखे ॾिठो, ॿाहिरि निकितो, अची मुंहिंजा हथ चुमियईं। मूंखे पाण सां वेहारे मूंखे चईं त जॾहिं खां तूं असांजे मुल्क में आयो आहे, मां तोखे ॾिसां थो पियो ऐं तुंहिंजे करे मुंहिंजी बि दिलि में शौक़ु थियो आहे त मां इस्लामी मुल्क ॾिसां। चई हिन मुंहिंजो हथु पकिड़े मूंखे उन दरगाह में अंदरि वठी वियो, खानकाह में अंदरि वठी। अंदरि जो वियासीं त उते हिकिड़ी कोठड़ी हुई, ऊंदा ई कोठड़ी। उन कोठड़ीअ में मूंखे वठी हलियो। चई मां जीअं जो उन कोठीअ में वियुसि, हे तकड़ में ॿाहिरि निकिरी ऐं ॿाहिरां खणी दर ॾिनई। चई हे मूंखे वाड़े वियो हल। 40 ॾींहं मां उते उन कोठीअ में बंदि हुयुमि। 40 ॾींहं न खाधो न पीतो, मां 40 ॾींहं उते कोठीअ में बंदि हुयुमि। माना हिन जो इहो मतिलबु हुयो त जीअं मां उते बुख उञ ते मरी वञा। हिकिड़े ॾींहुं हुननि जो वॾो पादरी हुजे, उहो आयो, दकियानूस नालो हुयुसि। उन सां 10 माण्हू ॿिया हुआ ऐं हिकिड़ी छोकिरी बि हुयसि, उन जो नालो हो तमासील।
ॾाढी सुहिणी छोकिरी। उहे जॾहिं हुते दरगाह में आया, ख़ानकाह में, त हिन राहिब उन्हनि सां मूं वारी ॻाल्हि कई। हिकिड़ो मुस्लमान बुज़ुर्ग आयो आहे, सो मां उनखे हिते हिन में वाड़ियो आहे। 40 ॾींहं थी विया आहिनि जो मां हिनखे इन में बंदि करे छॾियो आहे, न पाणी न मानी। हुन वॾे पादरी चयोसि, बणा एॾा ॾींहं थिया आहिनि, पोइ हाणे त हिन में को गोश्त जी ज़री बि न बची हूंदी जो को जानवर खाएसि, इहे त मरी खपी वियो हूंदो। वञ ॾिस, चई हिन जी दर खोलियो, ॾिसे त मां निमाज़ पियो थो पढ़ां, निमाज़ पियो थो पढ़ां, अलाह जी तस्बीह पियो थो कयां। उन्हनि जो जॾहिं मूंखे हीउ ॾिठो त हे पाण में चवणु लॻा त हे जादूगर, भला हे त जादूगर आहे, असां पिया चऊं त मरी वियो हूंदो। कहिड़ो इंसानु आहे जेको 40 ॾींहं बुख ऐं उञ ते, सो बि वरी साॻियो टाट लॻो वेठो आहे। पक हे आम माण्हू न आहे, हे को जादूगर आहे। ईअं चई ऐं हुन वॾे पादरी ॿिया जेके गॾु हुअसि उन्हनि खे चई, सभु आया अची मुंहिंजे मथां चढ़िया, अची मूंखे मारणु लॻा। मूंखे ॾाढो मारियो, मूंखे एॾो मारियुनि जो मां बि दिलि में पियो चवां त जेकर मरी वञा त हिन अज़ाबनि खां मुंहिंजी जिन छुटे। पर दिलि में पियो चवां त मां इहो तकबर कयो हो, मूंखे तकबर जी सज़ा आहे। मूंखे रब हेॾो नवाज़ियो, मां उन ते तकबर कयो, मां तकबर कयो, हे रब मूंखे उन तकबर जी सज़ा ॾिनी। चई मूंखे मारे मारे सफ़ा साणो करे हिननि छा कयो, मूंखे ज़ंजीर ॿधल, ज़ंजीर ॿधी वरी मूंखे कोठड़ीअ में ई बंदि करे छॾियो। पोइ चई हे छा कंदा हुआ जो हर 3 ॾींहं मुंहिंजो दर खोले जवन जो टुकुर ऐं थोरो पाणी, उहो मूंखे ॾेई वेंदा। हर महीने या कॾहिं ॿिए महीने उहो जेको वॾो पादरी आहे उहो ईंदो हो। एतिरे माना चङो टाइम थियो, हाणे इहा छोकिरी बि वॾी थी वई, छो जो मां जॾहिं पहिरियों दफ़ो छोकिरी खे ॾिठो त हुनजी उमिरि हुई 9 साल, मां 15 साल क़ैद में हुयुमि। हाणे माना ईअं सम्झो न छोकिरीअ जी उमिरि वञी थी 24 साल। ऐं छोकिरी अहिड़ी सुहिणी जो न मां अहिड़ी सुहिणी असांजे मुल्क में न रूम जे मुल्क में। उनजे पीउ खे इहो डपु हो त हेॾी मुंहिंजी धीअ सुहिणी आहे, बादशाह न मूंखां इहा खसे वई। उन जे करे हुन मसीह जे हवाले यानी ईसा जे हवाले करे हिनखे छॾियो, ईसा जी ख़िदमत में। ऐं उहा पंहिंजे पीउ सां गॾु ईंदी हुई मर्दाने लिबास में, जेको ॾिसे त कंहिंखे महसूसु न थींदो त का हीअ औरत आहे। पोइ हिन जो पीउ जेको इहो वॾो पादरी हो, उन पंहिंजो सॼो माल जेको हुयो उन दरगाह में ख़ानकाह में रखंदो वेंदो। मां पंहिंजी अखियुनि सां उते ॾिठो, सोन चांदी हीरा जवाहर अहिड़ा अहिड़ा थाम ॿियूं शयूं जो मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां, उहे उते रखंदो वेंदो। ऐं मुंहिंजी त दिलि थी चए त इहो काफ़रनि जे कम जूं न आहिनि, जेकर तव्हां हलो तव्हां हली उहे खणो ऐं मुस्लमाननि जे लश्कर में इहो विरायो। इहो थियो मुंहिंजो किसो। हे जेके मूंखे सौदागर वठी आया, इहे सौदागर जॾहिं कस्तंतीनिया, मां तो ते वाड़ियो पियो हुउसि, कस्तंतीनिया पहुता पंहिंजो सामान विकिणी ऐं मोटनि पिया, त इन्हनि ॾिठो त हिकु भित ते हिकिड़ी तस्वीर हुई। वेझो आया त ॾिठुनि त उहा तस्वीर चुरे पई ऐं हिननि सां ॻाल्हाइण लॻी। इहा हिकिड़ी करामत हुई, जेका ख़ुदा जी करामत हुई ऐं ख़ुदा मुंहिंजे लाइ सवलाई पियो करे। पोइ उन तस्वीर हिननि खे सां ॻाल्हायो, ॿुधाइनि त हिकिड़ो अलाह जो नेक बानो 15 सालनि खां हिकिड़े हंधि कैद लॻो पियो आहे। पोइ उहे आया अची ख़ानकाह में, जेको पादरी रहे पियो पहिरियों उनखे मारियुनि, पोइ उनखे चइनि वठी आया उते जिते मां वाड़ियल हुयुसि, पोइ उन पादरी खे बि मारियुनि, पोइ मूंखे उतां छॾाइनि, पोइ मूंखे हिते वठी आया। मुंहिंजी असुलु अथव, हे जेको मां पाण खे तसिया थो ॾियां न, इहे तकलीफ़ूं थो ॾियां, इहे इन जे करे थो ॾियां जो मां पंहिंजी ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो तकबर कयो हो, उन तकबर जी मूंखे सज़ा मिली हुई, उन जे करे मां हे कंदो। मूंखां जेको तव्हां पुछो था,
हाणे सुभाणे उहा साॻी छोकिरी वरी इन ख़ानकाह में ईंदी पंहिंजे पीउ सां गॾु, हुन सां गॾु नौकर चाकर बि हूंदा, छो जो पीउ हुनखे अकेलो न छॾींदो आहे। जेकॾहिं तव्हांजी दिलि बि चए त हली उहो ॾिसो त तव्हां मुंहिंजे पुठियां अचो त मां तव्हांखे उते वठी हलां, पादरीअ जो जेको खज़ानो आहे, माल जेको बि आहे उते इन ख़ानकाह में, मां उहो तव्हांखे ॾियां। मां छा कंदुसि माल, उहो तव्हांजे हवाले कयां। मां हुननि खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे त सोन चांदीअ जे प्यालनि में शराब पीअंदा हुआ, एॾो माना उते दौलत रखियल आहे। मां उते हिकिड़ी कनीज़ ॾिठी जेका अरबीअ में ॻाईंदी हुई। मां चवंदो हुउसि जेकॾहिं हिन ईंदी, इहो केॾो आवाज़ु भलो अथसि, इन आवाज़ सां क़ुर शरीफ़ पढ़े त केॾो न भलो थिए। सो हाणे जे तव्हांजी दिलि चवे थी इहो सभु ॾिसण त हलो, पोइ हली उते दरगाह में तव्हां लिकी वेहो, पोइ उहो दुकियानोस बि ईंदो, पंहिंजी धीउ खे वठी ईंदो, पोइ तव्हां हुन छोकिरी खे बि उते क़ाबू कयो, छोकिरी खे बि क़ाबू कयो, ऐं जेको हुननि जो माल मिल्कियत आहे उहो बि तव्हां खणो, छो जो जहिड़ी उहा छोकिरी आहे न त बादशाह जे लाइक़ु। माना हे हिननि जूं कमज़ोरियूं ॾिसे पियो त मुस्लमान बादशाह अयाश आहिनि, माना हे हिननि खे अहिड़ी लालच ॾेई अहिड़ो बंदो ॿधईं जो माना हुननि जी बि वात मां गिग वहण लॻी। ॾाढो ख़ुशि थिया। वज़ीर खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे, वज़ीर सियाणो से बि त हुनखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। पर हाणे ॾिठई त बादशाह जो सॼो यकीन हिन ते बीठो आहे, मां चवंदुसि त बादशाह नाराज़ थींदो, हिन में चयो कुझु कोन। पर माना हुनजे मुंहं मां लॻे पियो त ॼण हे इन ॻाल्हियुनि मां मुतमिन न आहे, हिन जो अकुलु कमु नथो करे त कोई ईअं हूंदो जीअं हे ॻाल्हि करे। हिते हिन ॾिठो, पोइ जादूगराणी ॾिठो त बणा मर्दाने वेस में ई, हाणे हिन ॾिठो त बणा हाणे हिननि खे चयो त अथमि, पर वरी न वञनि ठरी। हिननि खे चई त मूंखे डपु इहो थो थिए त तव्हांजा बि उते माण्हू बीठल आहिनि, घोड़ा ॿोड़ा बीठल आहिनि, सो जेकॾहिं पादरी अचे ऐं उते उन्हनि खे ॾिसी था मोटी वञे, सो मुंहिंजी सलाह मञो त बादशाह पंहिंजे लश्कर खे हुकुम ॾे त लश्कर हितां निकिरे कस्तंतीनिया हलियो वञे, ऐं मां थो चवां त पाण सां गॾु 100 सुवार, 100 सिपाही ऐं वॾा वॾा खच्चर उहे वठी ऐं हुन जबल ते हलूं, उते जेको बि माल मिल्कियत आहे उहो हली तव्हां खणो। बादशाह पंहिंजी भेणीअ जेको अमीर हुयुसि उनखे घुरायो, उनखे घुराई, ॿिया जेके वॾा वॾा सरदार, तुर्क सरदार हुया, ॿिया जेके सिपह सालार हुया, उन्हनि सभिनी खे घुराइनि। बादशाह जे भाई जेका फ़ौज आहे, सुबुह थियण सां इहा सॼी फ़ौज कस्तंतीनिया तां रवाना थी। हीअ जेको अमीर आहे पंहिंजी भेणीअ जे नाले चई, माना ईअं सम्झि इहो तव्हांजो अॻुवाण अथव, जेको चवंदो सभिनी खे इन जे चवण सां हलणो। हे ईअं सम्झो मुंहिंजे भाउ जी जाइ ते अथव, असां तव्हां सां 3 ॾींहंनि खां पोइ अची मिलंदासीं। हुननि खे रवानो करे वरी हिननि 100 सुवार चूंडिया, जेके वॾा दिलेर हुया। बादशाह पाण, बादशाह जो भाउ शरकान, वज़ीर ऐं 100 पेतियूं, छो जो हुन लालच ॾिननि त वॾो ते माल आहे, 100 पेतियूं खचरनि ते। अब हाणे पाण हलो था। सुबुह थियो, हिन नारो लश्कर उहो त निकितो कस्तंतीनिया, ऐं हेॾां ही जेके से हे वरी ख़ानकाह रवाना थिया जादूगराणी सां गॾु। हाणे साईं शरकान, हिन जो भाउ बादशाह ज़ुल्मकान, वज़ीर, बाबा हाणे हलो। हिन सां गॾु जेके जादूगराणी सां गॾु जेके पंहिंजा माण्हू आया हुआ सौदागरनि जे रूप में, उहे हिन जा सम्झायल आया हुया, उहे हिन वटि आया, हिन खे चवनि था हाणे असांखे तूं इजाज़त ॾे। हिन चवनि त भले हाणे तव्हां वञो, हाणे तव्हांजो कमु न आहे, तव्हां वञो। उहो विया हलिया। हिननि खे चई त हाणे तव्हां हलो, मुंहिंजे पोयां हलो।
पर इहो आहे त लश्कर पाण सां थोरो खणिजो। हिननि 500 सुवार पाण सां ॿिया खया, 500 सुवार। पर उहे 500 सुवार बि रस्ते में हिननि छॾिया, 500 सुवार बि हिननि रस्ते में छॾिया, बाक़ी ॿिया अॻिते हलिया। ही थोरो अॻिते हलिया, हिन जादूगराणी छा कयो, जादूगराणी त हुई न सही, हिन छा कयो, पोइ अॻ ई लिखियलु हुयुसि, कबूतर ज़रिए हिन हिकिड़ो ख़त कस्तंतीनिया जे बादशाह ॾे मोकिलियो, जेको हिननि जी नज़र खां न गुज़रियो, हिननि जो इन पासे ॾे ख़्याल ई न हो। हिन कस्तंतीनिया जे बादशाह ॾे कबूतर ज़रिए हिकिड़ो ख़त मोकिलियो, जंहिंमें सॼो इहो पंहिंजो किसो लिखी। आख़िर में हुनखे चई त मां चाहियां थी त तूं रूम मां चूंड बहादुर, घटि में घटि 10,000 जवान हुजनि, उहे मूं ॾे रवाना कर। उहे अची इन जबल जे वादीअ में अचनि, पर ईअं अचनि जो मुस्लमाननि जे लश्कर खे ख़बर न पए। ऐं कुझु अचनि जेके अची इन दरगाह में, खानकाह में लिकी विया आहिनि, इंतज़ारु कनि असांजे पहुचण जो, त मां मुस्लमाननि जो बादशाह ऐं हुनजे भाउ खे वठी उते दरगाह में पहुचां। मां हिननि खे बहाननि सां लालचाए आणियां थी पई। वधि में वधि हिननि सां आहिनि 100 माण्हू। मां हिननि खे सम्झायो आहे, घणा कोन अथनि, 100 माण्हू अथनि। सो हाणे मां अचां थी, तव्हां माण्हू मोकिलियो। हिन उहो ख़त मोकिलियो। ख़त वञी कस्तंतीनिया पहुतो, पखी उॾामंदो उॾामंदो कस्तंतीनिया वञी पहुतो। बादशाह जे साम्हूं ख़त पेश कयनि, उन ख़त पढ़ियो। तकड़ में उन महिल जल्दी लश्कर कढियुनि। हर सिपाही खे हिकिड़ो घोड़ो, हिकिड़ो उठ, हिकिड़ो खच्चर ऐं रस्ते लाइ सामान। देरि न कयो, जेतिरो जल्द थिए वञी न खानकाह में, दरगाह में पहुचो। निकिता, तकड़ में ई अची हिननि खां अॻु में अची दरगाह में लिकी वेही रहिया। हीअ हिननि खे धुतारे धुतारे वठी पई अचे। आख़िर ताईं हलंदा हलंदा जेॾीमहिल हिनखे बि पक थी त हाणे माण्हू मुंहिंजा पहुची विया हूंदा, अची हे बि उते दरगाह ते पहुता। जीअं दरगाह ते पहुता, पोड़ी अॻियां, हे हुन जे पोयां, पोड़ी पर माना मर्दाणो वेसु हुयुसि हिननि जे अॻियां, हे हिन जे पोयां। जीअं अंदरि थिया त साॻो उते राहिब वेठो। उहो राहिब उथियो, हिननि सां मिलियो, हाल अहिवाल हिननि खां पुछणु लॻो त हिन जादूगराणी हिननि खे चयो त इहो जेको अथव न, इनखे क़तलु कयो। हाणे इहा बि हुनजी चाल ई त भला सुकनि सां गॾु सावा बि मतिलब लाइ साड़बा आहिनि, माना जीअं हिननि खे यकीन थिए। हिननि देरी कान कई, खणी हुन ईसाई पादरीअ खे हिननि मारियो। पोइ हिननि खे वठी वई जिथे उहो पंहिंजा रखंदा माल मिल्कियत दौलत रखंदा। हे जो उते आया त बराबरि हिननि ॾिठो त अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं जेके हिन बि हिननि खे कोन ॿुधायूं, मां एॾो खज़ानो हुयो। ॾाढा ख़ुशि थिया त भणा मुफ़्त में मिलियो, वाह जो हे अलाह जो बानो आहे, हिनखे भणा इहा मिल्कियत खपे ई न। केॾी त दौलत आहे, अलाए केतिरनि बादशाहनि जी दौलत थींदी। पाण सां गॾु पेतियूं कंदियूं आहिनि, 100 पेतियूं। उन महिल खणी पेतियूं थियूं, 100 माण्हू हिननि सां गॾु आहे। खोलियो पेतियूं, विझो सामान, विझो माल, पेतियूं भरींदा, खचरनि ते चाढ़ींदा पिया वञनि। पर न हूअ छोकिरी आई, न उन जो पीउ आयो। हिननि हाणे 100 पेतियूं भरियूं, खज़ानो बि खयुनि, पर हाणे हे इंतज़ार में आहे हुनजे, जेका ॿुधाईंदा छोकिरी ईंदी, हे हुनजे इंतज़ार में। सॼो ॾींहुं इंतज़ारु कनि, कान आई। ॿियो ॾींहुं इंतज़ारु कनि, कान आई। आख़िर टियों ॾींहुं इंतज़ारु कनि, 3 ॾींहं थी विया, पर हो न आई। न वॾो पादरी आयो, न उन जी धीउ आई।
हिते हिननि पाण में चयो त बसि जहिड़ो लॻे थो त पोइ हो को ड्रिज खां हेॾे कोन था अचनि। बाक़ी हाणे अलाह असांखे हेतिरो ॾिनी आहे, दौलत ॾिनी अथई, बसि हाणे इहो गंज आहे, घणी लालच नथा कयूं। हाणे हलो त असांजो लश्कर वञे थो पियो कस्तनतीनिया, हली उन लश्कर सां मिलूं, बसि अलाह कंदो त हाणे असांखे फतह मिलंदी। इहो फ़ैसिलो करे ऐं दरगाह मां निकिता। जबल हुयो, उन जबल तां हेठि लहनि पिया। थोरो हेठि लथा त जबल जी वादी ही जंहिंमें हिन माण्हू लिकराया, 10,000 माण्हू हिन जा उते लिकियल आहे। हे जीअं थोरो हेठि थिया त हुननि ॾिठो त हे अचनि था, पोइ बि तलवारूं खणी ॿाहिरि निकिता। चइनी पासनि खां हिननि खे घेरो करे विया, चइनी पासनि खां हिननि खे तलवारूं उभियूं, तलवारूं, नेज़ा, तीर ऐं नारा हणण लॻा। हाणे जो ॾिठो ज़ुल्मकान ॾिठो, शरकान ॾिठो, वज़ीर ॾिठो, ॾेई पिया हे त हे हेॾो वॾो लश्कर आहे, असां माण्हू कुल 100, असां 3 ॼणा, ॿिया माण्हू कुल 100, पर हिननि खे असांजी ख़बर कीअं पई? हिननि खे कंहिं ॿुधायो असांजो जो हे असांजो वेही हिते इंतज़ारु पिया कनि? शरकान चयसि त हाणे हिन महिल इन ॻाल्हि में सोचण जो वक़्तु न आहे, हिन महिल सोचियो त कीअं पाण बचायूं। या त मुड़ुस जी मुक़ाबिलो कयो, मुड़ुस जी मुक़ाबिलो कयो, पर इहो आहे त हे चौधारी घेरो कई वेठा आहिनि, लंघ बि कोन्हे को। बादशाह चयो त जे असांखे ख़बर हुजे हा त 5,000 सुवार जेके असां रस्ते में छॾियासीं उहे बि पाण सां गॾु वठी अचूं हा। वज़ीर चयईं जे तोड़े 10,000 हुजनि हा न, पर हे अॻई जायूं जेके वलारियूं वेठा आहिनि न, त हे मैदान सोढ़ो आहे, असां कुझु कोन करे सघूं। मूंखे हिन वादीअ जी ख़बर आहे, छो जो मां बादशाह सां गॾु कई दफ़ा हिते असां जंगियूं कयूं, असां हितां टपिया बि आहियूं। वॾी ॻाल्हि त हितां जो पाणी जेको आहे उहो बर्फ़ खां वधीक थधो आहे, ॼमंदो आहे पाणी। मुंहिंजी सलाह मञो त हितां निकिरो, मुंहिंजी सलाह मञो त जंग बंग जी न सोचो, जंग असां हिते न करे सघंदासीं। तोड़े असांजो लश्कर हूंदो हो, अॻई पोज़ीशनूं संभाली वेठा आहिनि, तंहिंजे करे मुंहिंजी सलाह अथव त हितां निकिरण जी कयो। लश्कर जो हिननि जो असांजे मथां अची पए, उन खां भलो आहे त हली जबल जी चोटी ते चढ़ूं। हलो हिते हो जेको हिननि खे वठी आई, उन जो हिननि खे ॾिठो त हिननि खे चई त ड्रिजो छो था? तव्हां त चओ पिया त असां तोखे ॾिसी ऐं असां बि चऊं था त सॼी उमिरि जे करे तो वांगुरु हुजऊं, ख़ुदा जे राह में पंहिंजी जान ॾियूं। मूंखे ॾिसो, मां कीअं 15 साल रब जी राह में कीअं ॾिसो ज़ेरे ज़मीन रहियो आहियां, पर मां त कॾहिं का शिकायत न कई आहे। तव्हां बि रब जी राह में लड़ो, बचंदव त गाज़ी, मरंदव त शहीद। जेको तव्हां मां मरंदो उनखे अलाह जन्नत में ॼाए ॾींदो, जेको बचंदो उनखे इज़त मिलंदी। त बि हे सम्झनि कोन पिया त कोई असांखे टोक थी करे या को मिसाल, हे इहो ई पिया चवनि त हे अलाह जो बानो आहे, माना ॻाल्हि सही थो करे, त बराबरि जान त अचणी वञणी आहे, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, जान खां था ड्रिजो। हिननि जो ॿुधो त हिननि खां ॼण इहो वहम दिलि मां निकिरी वियो, अड़े बसि हाणे वेहणो। हेॾां हुननि जो लश्कर हिननि जे मथां चढ़ी आयो, तलवारूं उभियूं, तलवारूं हणण लॻा, जंग ॾाढी लॻी, पर हे थोरा हुआ, हे थोरा हुआ। हिननि घणा हुननि जा मारिया, पर हो घणा हुया। सॼो ॾींहुं जंग हली, तव्हां त शाम थी वियो, शाम थी वई, ऊंदहि जो थी, त हिननि उते ई हिकिड़ो गार हुयो, उन गार में पनाह वरिती। पर गार बि सोढ़ो हुयो, ॾाढी तकलीफ़ सां वञी उन में लिकी वेठा। 45 माण्हू हिननि जा उन ॾींहुं मरी विया, 100 माण्हू हुया, 45 माण्हू मरी विया। हेॾे होॾे ॻोल्हियुनि त बणाई अलाह वारो काॾे हो,
पर उहो हिननि खे न मिलियो। हिननि खे उन जो वरी थियो त भणा अलाए वीचारो मरी वियो, अलाए छा वीचारो शहीद थी वियो। हीअ अञा इहे ई ॻाल्हियूं कनि पिया त हीअ अची हिननि जे साम्हूं बीठी, हिननि जे साम्हूं बीठी ऐं हुनजे हथ में काफ़रनि जो जेको सरदार हुयो वॾो, उनजी मुंडी हुई। मुंडी हुयसि, अची ऐं हिननि जे साम्हूं आहे मुंडी उछलाई। हिन खे ॾिसी हिन खे चवनि त ख़ुदा जो शुक्र आहे जो असां तोखे सही सलामत ॾिठो, न त असांखे त ॿिया वहम पिया थियनि। हुन चयो त भाउ मां त अॼु चाहियां पियो त रब मूंखे शहादत ॾे, मुंहिंजी त दिली तमन्ना हुई त अॼु मूंखे शहादत मिले, मां बि काफ़रनि जे लश्कर में लही पियुसि। पर अलाए छो हो मूंखे ॾिसी मूंखां परते पिया भॼंदा वञनि। पोइ जेॾी महिल तव्हां ॿई न शाम थी लश्कर तव्हांजा पोइते हटण लॻा त हिननि जो वॾो सिपह सालार जेको हुयो, मां चयो त भला इन शैतान खे मारियां, सो मां उन खे मारे हे उनजी मुंडी जेका अथव हे तव्हां ॾे खणी आई, हे हिनजी मुंडी। हाणे हे ॾिसो, दिलि मज़बूत कयो, पंहिंजी तलवारुनि सां ख़ुदा खे राज़ी कयो। मां चाहियां थो त तव्हां जिहाद में मशगूल थियो, तव्हां जिहाद में मशगूल थियो। तव्हांजो जेको लश्कर वियो आहे न, मां त मुंहिंजी दिलि त चए थी त जेकर मां ओॾे वञा उतां 20,000 लश्कर इन काफ़रनि जे लाइ वठी अचां त काफ़रनि जो सॼो हिते लश्कर तबाह करे। हिन चयसि तूं ओॾे कीअं वेंदे असांजी लश्कर ॾे? हे चौधारी त ॾिस त हो लंघई बंदि कई वेठा आहिनि। हिन चवनि त रब जो राज़ आहे त मां तोड़े हिननि जे अॻियां टपी वेंदुसि, पर मूंखे न ॾिसंदा, हू मूंखे ॾिसी न सघनि। पर जे कंहिं ॾिठो बि न त हुनखे ताक़त न थींदी जो मुंहिंजे वेझो अचे, छो जो मां हिन महिल अलाह जे ज़ात में ईअं सम्झ पाण खे फना करे छॾियो आहे। ईअं सम्झ त अलाह साईं पाण मुंहिंजे पार काफ़रनि सां विढ़ंदो। हिन चयो त पोइ हाणे मां वञा थो ओॾे, जेकॾहिं तव्हांजी दिलि बि चवे थी त तव्हां मूंसां गॾु हलो, तव्हांखे बि केरु कोन ॾिसंदो, मूंसां गॾु हलंदो त तव्हांखे बि केरु कोन ॾिसंदो। पर ॻाल्हि हिकिड़ी अथव, मां वधि में वधि 2 माण्हू लिकाए सघंदुमि। हिनखे माराइणो बि त बादशाह ऐं हुनजो भाउ हो न। हिन चयो मां वधि में वधि 2 माण्हू लिकाए सघंदुमि। शरकान चयसि हाणे हे मुंहिंजा ॿिया हिते साथी आहिनि, हिननि खे मां नथो छॾे सघां, बाक़ी जेकॾहिं मुंहिंजो भाउ बादशाह राज़ी थिए त भले पोइ तूं उनखे वठी वञ, भले पोइ तूं उनखे वठी वञ, ऐं भला वज़ीर खे पाण सां गॾु वठी। पोइ जेतिरो जल्द थिएव त उन लश्कर मां लश्कर हेॾे मोकिलियो त हिननि खे तबाह कयो। हिन चयो त ठीकु आहे, पर हाणे तरसो पहिरियों त चॾियो त मां ॾिसी अचां त जागनि था या सुता पिया आहिनि। हिननि चयोसि असां बि तोसां गॾु हलंदासीं। हिन चयो त तरसो त मां पहिरियों हुननि जी ख़बर ॾिसी अचां त जागनि था या सुता पिया आहिनि। हीअ वई शरकान पंहिंजे भाउ सां ॻाल्हि कई, यार हीअ बराबरि अलाह वारो आहे, को वॾो अलाह वारो आहे, हीअ ॾिस केॾो वॾो सरदार मारियो अथई, बराबरि इहा ई हिन जी करामत वॾी आहे। हीअ अञा इहे पाण में ॻाल्हि कनि पिया त वरी मोटी आई। मोटण सां हिननि खे चई त बसि अलाह कंदो त तव्हांजी फतेह आहे। हिननि वरी हिन जो शुक्र कयो त तो असां लाइ दुआ घुरी आहे। हिन चयो त बादशाह किथे आहे, हले
चई वज़ीर खे पाण सां गॾु खण, अचो मुंहिंजे पोयां, 2 माण्हू बसि गॾु मूंसां हलूं कस्तंतीनिया जिते लश्कर असांजो पातो आहे तव्हांजो, त उन सां हली मिलूं, उतां लश्कर हेॾे वठी अचो। हीअ अॻई को हुननि सां मिली आई, हिननि खे जो न चई त तरसो त मां ॾिसी अचां, त अॻई हुननि खे इशारो करे आई। हुननि खे पाण दिलि में हुई त असांजो वॾो सरदार हिन मारियो हो जंग में, असां बादशाह खे क़तलु कंदासीं उन पलांद में, तॾहिं असांजी दिलि वञी ठरंदी। हिन चवनि त परेशान न थियो, मां मुस्लमाननि जो बादशाह वठी थी अचां। अहिड़ा त मां हुनखे ॾिना आहिनि जो मुंहिंजे अखियूं बूटे मूं ते एतबार थो करे, मां असुल उहो वठी थी अचां, उनखे मारे पंहिंजी दिलि ठारजो। हाणे हीअ हली अॻियां, बादशाह ऐं वज़ीर हिन जे पोयां, हलो बिस्मिल्लाह करे हलिया। हे साईं हलंदा अचनि तां त हुननि जी लश्कर जे विच में अची पिया था, लश्कर जे विच में अची पिया था। काफ़र हिननि खे ॾिसनि पिया, पर उहे सम्झायल हुया, पर हिननि खे केरु कुझु न पियो चए, छो जो हिन बि हिननि खे चई छॾियो हो त हो तव्हांखे ॾिसंदा कोन, असां हुतां टपंदासीं पर हुननि खे उहे तव्हां नज़र न ईंदो। माना हिननि खे अञा वधीक पक थी ते सॼी हिन जी करामत असां हितां टपी ईंदासीं। हिननि बि ॾिठो त भणा उहे असांखे ॾिसनि था पिया, पर असां ॾे अचनि कोन था, माना असां हिननि खे नज़र नथा अचूं। अदा बेशक हिन जी करामत आहे, पाण में पिया ॻाल्हियूं कनि ॿई, इन में कोई शक ई न आहे त बराबरि हिकु अलाह जो नेक बानी। बादशाह चयो त न दा, मां सम्झां थो त हिन जे दुआनि सां काफ़र अंधा थी आहे। ॾिसो न असां हिननि खे ॾिसूं था, उहे असांखे नथा ॾिसनि। ही हाणे हिन जी नेकियूं तारीफ़ूं कंदा पिया। अञा थोरो अॻिते हलिया त काफ़रनि जो लश्कर हिननि जे मथां चौधारी खणी हिननि खे घेरो कयो। हिननि ॿिन्ही खे पकिड़े हिननि खां पुछनि त तव्हां सां गॾु ॿियो केरु आहे, त असां उनखे बि गिरफ़्तार कयूं। वज़ीर चयो त तव्हांखे इहो माण्हू ॾिसण में नथो अचे जेको असांजे अॻियां हले थो पियो, जेको असांजे अॻियां हले थो पियो, तव्हांखे इहो माण्हू ॾिसण में कोन थो अचे, असांखे पकिड़ियो अथव ऐं पुछो बि था त ॿियो तव्हां सां गॾु केरु आहे। पर हो बि सम्झायल आहे, हुननि बि चवनि त भाउ असांखे मसीह जो कसम आहे त तव्हां ॿिन्ही खां सवाइ असां ॿियो त केरु आहे ई कोन हिते, तव्हां ॿियो केरु आहे ई कोन। हे छा थियो, नेठि हिननि खे खणी गिरफ़्तार कनि, बादशाह खे बि गिरफ़्तार कनि, वज़ीर खे बि गिरफ़्तार कनि। उते बि हिननि खां पुछनि पिया त ॿुधायो त तव्हां सां गॾु को ॿियो आहे। वज़ीर चवनि त हे तव्हांखे टियों शख़्स हो बि हिननि सां गॾु, जेॾे हे वञनि पिया त उहो हिननि सां गॾु पियो हले। हे तव्हांखे टियों शख़्स ॾिसण में नथो अचे जेको असां सां गॾु आहे। हो वरी बि कसम खणी चवनि त तव्हां ॿ आहियो, टियों कहिड़ो, तव्हां चरिया थी पिया हुजा, तव्हां सां गॾु केरु ई कोन्हे को, बसि हाणे तव्हां चरिया थी पिया। ईअं चई हिननि खे पेरनि में ज़ंजीर आहिनि, पेरनि में ज़ंजीर हणी हिननि खे खणी गिरफ़्तार कनि। हिते राति थी वई, पहरेदार मुक़ररु कनि त बाबा हिननि जो ख़्यालु कयो। हू त हितां हिननि खां वई हली, थिड़ी वई हली, जंहिं मतिलबु जेको हुनजो मतिलबु हुयो मतिलबु ॼण हुनजो पूरो थी वियो, उहा वई हली। पण असांखां कहिड़ी ग़लती थी वई जो हे असांखे हेॾी सज़ा मिली। हे वीचारा थी विया गिरफ़्तार। ओड़ी फ़िलहाल त ज़ाहिर में पंहिंजी चाल हली वई, हाणे हितां आज़ादु थियनि था या पोड़ीअ जी चाल कामयाबु थी थिए, इनशा अल्लाह बक़ाया सुभाणे।